सवाल कयो आहे इब्राहिम कबूल बलोच। उहो त चए त रोज़े में उल्टी अचे त पोइ रोज़ो टुटी पवंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जंहिं शख़्स खे रोज़े जे दौरान उल्टी आई आहे, पोइ चाहे उल्टी घणी हुजे या थोरी हुजे, त उन सां रोज़ो न टुटंदो। अलबत्ता जेकॾहिं पाण उल्टी कई अथई ऐं वात भरिजी वियो अथसि त इन सां रोज़ो टुटी पवंदो। अलबत्ता जेकॾहिं घणी उल्टी आई आहे, वात भरिजी वियो आहे, उन मां थोरी या पूरी उल्टी वापसि मोटाई अथई, त इन सूरत में बि रोज़ो टुटी पवंदो। जीअं तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन ज़रअहुल कयो फलैस अलैहि क़ज़ाउन फमन इस्तक़ा अमदन फलयक़दि। पाण फरमायो त जंहिं शख़्स खे उल्टी आई आहे त उन जो रोज़ो न टुटंदो, उन जे मथां क़ज़ा न आहे। पर जेकॾहिं कंहिं शख़्स पाण उल्टी कई आहे, यानी आंगुर वग़ैरह हणी, त उन सूरत में उहो क़ज़ा कंदो। अल्लाहु आलम सवाब।